नाज़रीन हेडलाइन सवार ॾिठियूं हिते अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कराची खां IG सिंध गुलाम नबी मेमर जी सदारत में स्ट्रीट क्राइम जी रोकथाम के हवाले से इजलास थियो आहे। ज़िले सतह ते ऑपरेशनल इन्वेस्टिगेशन ऐं स्ट्रीट क्राइम्स ख़िलाफ़ कारकर्दगी ते ब्रीफिंग वरती वई। स्ट्रीट क्रिमिनल्स ऐं स्ट्रीट क्राइम असांजो प्राइम टारगेट आहे। IG सिंध गुलाम नबी मेमन जो इहो चवणु हुयो। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। IG सिंध गुलाम नबी मेमन जी सदारत में स्ट्रीट क्राइम जी रोकथाम जे लाइ इजलास थियो आहे। ज़िले सतह ते ऑपरेशनल इन्वेस्टिगेशन ऐं स्ट्रीट क्राइम्स ख़िलाफ़ कारकर्दगी ते ब्रीफिंग वरती वई, जॾहिं त IG सिंध गुलाम नबी मेमन जो चवणु हुयो त स्ट्रीट क्रिमिनल्स ऐं स्ट्रीट क्राइम असांजो प्राइम टारगेट आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां शेयर करे रहिया आहियूं। कराची खां IG सिंध गुलाम नबी मेमर जी सदारत में स्ट्रीट क्राइम की रोकथाम के हवाले से इजलास थियो आहे, जंहिंमें ज़िले सतह ते ऑपरेशनल इन्वेस्टिगेशन ऐं स्ट्रीट क्राइम्स ख़िलाफ़ कारकर्दगी ते ब्रीफिंग वरती वई आहे। स्ट्रीट क्रिमिनल्स ऐं स्ट्रीट क्राइम्स असांजो प्राइम टारगेट आहे। IG सिंध गुलाम नबी मेमर जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी आमिर, इजलास के हवाले से वधिक छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल गज़ाल IG सिंध गुलाम नबी मेमन जी जेको आहे इजलास थियो आहे, जंहिंमें क्राइम के रोकण के हवाले से आला सतह इजलास थियो आहे, जंहिंमें एडिशनल IG जेको आहे ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त कराची में जेकी असीं क्रिमिनल आहिनि उन्हनि जी मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मॉनिटरिंग करे रहिया आहियूं ऐं क्रिमिनल जे ख़िलाफ़ जेको आहे सख़्त महिनत पुलिस करे रही आहे त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। क्रिमिनल खे जे खात्मे जे लाइ बि जेको आहे क़दम खया विया आहिनि। एडिशनल IG जेको आहे हुनजो चवणु आहे त कहिड़ी बि हालत में जेके नवां ऐं पुराना क्रिमिनल आहिनि उन्हनि खे यकीनी गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पुॼाए वेंदी। ठीकु आहे आमिर सुप्रो, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।